एक सुठो उस्ताद बणजण लाइ चंद अहम ॻाल्हियूं। नंबर 1, एक्सप्लोर न्यू थिंग्स। हमेशह नवां ख़्याल, नयूं ॻाल्हियूं या नयुनि हक़ीक़तुनि जी ॻोल्हा करियो। पंहिंजी ॼाण खे सिलेबस या टेक्स्ट बुक ताईं महदूद न करियो। हमेशह कुझु न कुझु नओं सिखंदा रहो। ईअं करण सां तव्हां पंहिंजे शागिर्दनि खे लाइफ लॉन्ग लर्नर बणजण ते मुतासिर करे सघो था। नंबर 2, बिल्ड पॉजिटिव एंड गुड रिलेशनशिप। हमेशह ॿारनि सां, पंहिंजे शागिर्दनि जे वालदेन सां या पंहिंजे गॾु कमु कंदड़ साथियुनि सां मुस्बत रवैयो अख़्तियार कयो। ईअं करण सां तव्हां पंहिंजे शागिर्दनि जूं स्ट्रेंथ, वीकनेस या लर्निंग स्टाइल्स जे बारे में आसानी सां ॼाणे सघंदो ऐं शागिर्दनि जो तव्हां ते एतमाद थींदो। नंबर 3 आहे रीएजुकेट विद न्यू मेथड्स। जॾहिं बि को शागिर्द तव्हां खां को सवाल पुछे थो, का ॻाल्हि या को टॉपिक पुछे थो, त ॿीहर उनखे सम्झाइण लाइ हिकु नओं ऐं आसान तरीक़ो अख़्तियार कयो जीअं हुनखे आसानी सां ॻाल्हि सम्झ में अची वञे। ऐं हिकु ॻाल्हि हमेशह यादि रखो त सुठी तालीम कुझु बि बदिलाए सघे थी ऐं हिकु सुठो उस्ताद सभु कुझु बदिलाए सघे थो। सो ऑलवेज़ बी पॉजिटिव, कीप लर्निंग एंड शेयरिंग।